अस्सलामुअलैकुम नाज़रीन, हवास न्यूज़ से गॾु आहियां संझा सैयद। हल्ला से हेडलाइंस करें। कर्ज़ी कमीशन की रिपोर्ट अञा ताईं नाहे आई। ही चवंदा हुआ त महांगाई थींदी त समझो वज़ीर आज़म चोर आहे। नायल हुक्मरान टोलो अवाम खे फुरे रहियो आहे। सेनेट की टिकट न मिलण ते शहजाद अकबर सियासी यतीम थी वियो। नून लीग के तर्जमान मरियम औरंगज़ेब जूं लाहौर में मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थी सियासी यतीम शहजाद अकबर शहबाज शरीफ ते इल्ज़ाम लगाया 1 करोड़ नौकरियों न ॾींदड़ रोज़ानो बहाना ॻोल्हे रहिया आहिनि। जेसिताईं माफ़िया मुल्क ते मढ़ियल आहे, महांगाई ख़त्म न थींदी। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठ इजलास में स्कीमुनि ऐं ॿियनि मामलनि जो जाइज़ो वरितो वियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त नए साल खां पहिरियां स्कीमुनि जो कमु मुकमल कयो वञे। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। कोरोना वायरस वधीक 67 ॼणनि खां हयातियूं खसे वरितियूं। NCOC मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 4468 नवां केस ज़ाहिर। फॉल केसुनि जो अंग वधी 42,384 थी वियो। सहाफ़ी अजय कुमार लालवाणी के कत्ल केस में अहम अग भराई। सखर पुलिस शक के बुनियाद ते जवाबदार अकबर मंगलियो के लाहौर में गिरफ्तार करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार के अॼु सखर मुंतकिल कयो वेंदो। वधीक जांच कई थी वञे। पेट्रोल बहरान ते पेट्रोलियम वज़ारत जी ॿिनि अहम अमलदारनि खे उहिदा छॾण जी हिदायत। वज़ीर आज़म इमरान ख़ान पेट्रोलियम डिवीज़न बाबति ख़ासि मददगार नदीम बाबर ऐं सेक्रेटरी पेट्रोलियम खे उहिदो छॾण जी हिदायत करे छॾी। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जो चवणु आहे त गुज़िरियल साल जून महीने में पेट्रोलियम शयुनि जो बहरान पैदा थियो हो। ॾिसणो आहे त पेट्रोल ज़ख़ीरो कंहिं कयो ऐं छो कयो। मईशत खे कमज़ोर करणनि खे घटि सज़ा मिलंदी आहे, उनमें को शक न आहे। जिन इदारनि जी ज़िम्मेवारी हुई उहे नाकाम रहिया। FIA खे 90 ॾींहनि में फॉरेंसिक रिपोर्ट पेश करण जी हिदायत कई आहे। ताक़तवर माफ़ियाउनि खे बख़्श न कंदासीं। पीपल्स पार्टी जो सीनियर अखबार ऐं अॻूणो वज़ीर आज़म यूसुफ रज़ा गिलानी सेनेट में ओपोजिशन लीडर मुक़रर। सेनेट सेक्रेटरीट यूसुफ रज़ा गिलानी जी ओपोजिशन लीडर तौर मुक़ररी जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। ओपोजिशन लीडर लाइ नून लीग के आज़म नज़ीर तारड़ तरफ़ां 21 सेनेटर्स की सही सां दरख़्वास्त जमा कराई वई। यूसुफ रज़ा गिलानी की दरख़्वास्त ते 30 सेनेटरनि जूं सहियूं थियल हुयूं। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो यूसुफ रज़ा गिलानी सां फ़ोन ते राब्तो। सेनेट में ओपोजिशन लीडर बणण ते वाधायूं। बिलावल भुट्टो ज़रदारी चवणु आहे त ओपोजिशन मुतहद थी हुकूमत खे हर मुहाज़ ते शिकस्त ॾेई सघे थी। बिलावल भुट्टो ज़रदारी जो अवामी नेशनल पार्टी ख़ैबर पख्तूनख्वा जे सदर अमल वली खान खे बि फ़ोन। सेनेट में ओपोजिशन लीडर लाइ PP उम्मीदवार जी हिमायत करण ते थोरा मञिया। अहमदपुर वेझो सैयद पाड़े में ज़मीनी तकरार तां भाइटे हथां चाचो क़त्ल। जवाबदार राबेल शाह पिस्टल जा फायर करे चाचे अयाज शाह के क़त्ल कयो। पुलिस जो चवणु आहे त चाचे ऐं भाइटे में ज़मीनी तकरार हलंदड़ हो। टनो रहीम खान वेझो छन्ने शहर में रोड हादसे में ज़ख़्मी थियल ॿारो मक़बूल राजहाणी ज़ख़्मनि जी सट न सहंदे कराची जी अस्पताल में फौत। लाश घर पहुचण ते कोहराम मची पियो। ठारू शाह वेझो दरबेरो माइनर के 10 फुट घारो केतिराई फसल पानी हेठि अची विया। इतला बावजूद आपाशी अमलो न पहुतो। ॻोठाणा पंहिंजी मदद पाड़ तहत घारो ॿधण में रुधल। ॻोठाणनि मुतालबो कंदे चयो आहे त फौरी तौर ते घारो बंदि कराए वधीक नुक़सान खां बचायो वञे। मीरवा गोरचाणी वेझो गुड़ भगत में घिटी के मामले तां ख़ासकेली बिरादरी की 2 धीअनि में झेड़ो 9 ॼणा ज़ख़्मी। अस्पताल मुंतकिल। पुलिस जो चवणु आहे त वाक़िए जी जांच कई थी वञे।